नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे गोसपुर मां ख़बर ॾींदा आहियूं। गोसपुर शहर जे मोची पाड़े जे रवासियुनि जो पिलार ते कब्ज़े ख़िलाफ़ सूमरा बिरादरी जे माण्हुनि जो फिदा हुसैन सूमरो, सजाद सूमरो, मिसमात मिठी ख़ातून, माई सकीना ऐं ॿियनि जी अॻवानी में गोसपुर नेशनल प्रेस क्लब पहुची एतिजाई मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾे दाईंदे चयो त असांजे पिलार हबीबुल रहमान सूमरो वारी धुर कब्ज़ो करे दुकान अॾे छॾिया आहिनि, जंहिंजो केस कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे। दुकान जी मालिकी करण तां हबीबुल्ला सूमरो अणॼातल माण्हुनि घर ते हमलो करे असां मथां सख़्त तशद्दुद कयो आहे। पिलार जी मालिकी तां हथ खणण लाइ धमकी ॾिनी आहे, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। वधीक मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस खे वक़्त सर इतला कयो, पर पुलिस हिन वक़्त ताईं वाक़िए वारे हंधि न पहुती आहे। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर अमजद अली शेख तोड़े डीआईजी लाड़काणू खां मुतालबो कयो त असांजी एहतजाज जो नोटिस वठी तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पिलार तां कब्ज़ो ख़त्म कराए ॻणती ख़त्म करे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जे दायरे खे वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।